बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दरिया न्यूज़ में भली कार आऊं आहियां DB बलोच। नाज़रीन, सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। कश्मीर ज़िले अंदरि 23 ॾींहं बि लॉकडाउन जारी। गुड्डू में शहरी पारां गैर मयारी राशन मिलण जो इल्ज़ाम। असिस्टेंट कमिश्नर अयाज़ सूमरे शहरी जे इल्ज़ाम खे रद्द कंदे चयो त तालके अंदरि मयारी राशन फ़राहम कयो पियो वञे। कुझु सियासी अंसर अजाई वावेला करे रहिया आहिनि। एरिगेशन कॉलोनी नंबर 1 में सफ़ाई न थियण ख़िलाफ़ शहरियनि जो मुज़ाहिरो। हिन ख़बरुनि लाइ तावन कयो आहे अथोराइज़ डिस्ट्रीब्यूटर कश्मीर। अथोराइज़ डिस्ट्रीब्यूटर वारनि जो चवणु आहे त असां वटि खंड, पती, चांवर, घी, अटो ऐं ॿियो सामान होलसेल रेट ते दस्तियाब आहे। अथोराइज़ डिस्ट्रीब्यूटर नज़द टेलीफोन एक्सचेंज कश्मीर। मोबाइल नंबर 0333 31 31 631। नाज़रीन, पेश आहिनि तफ़सीली ख़बरूं। कश्मीर ज़िले अंदरि अॼु 23 ॾींहं बि लॉकडाउन जारी रहियो। लॉकडाउन सबबि ज़िले जे समूरनि शहरनि अंदरि कारोबारी मर्कज़ बंदि रहिया। होॾां लॉकडाउन सबबि रोज़ कमाए खाईंदड़ मज़दूर सख़्तु परेशान आहिनि। कुड्डू जे शहनशाह मौला जे रहवासी ख़लील दश्ती इल्ज़ाम लॻाईंदे चयो त कुड्डू जे इंतिज़ामिया पारां ॾिनल राशन गैर मयारी आहे ऐं इहो राशन खाइण बाद संदसि घर भाती बीमार थी पिया आहिनि, जन मथां मूं 3000 रुपया दवाउनि जे मद में ख़र्च कया। हुन मुतालबो कयो त मामले जी जांच कराई वञे। एक्सपायर राशन हमारे को दिया गया है, हम खाते गए, 1200 रुपये का राशन था, 3000 हमारे ऊपर लग गए। हमारे छोटे छोटे बच्चे हैं, वो भी अभी तक हॉस्पिटल में है। असिस्टेंट कमिश्नर अयाज़ अहमद सूमरो जारी कयल पंहिंजे वीडियो पैगाम में चयो त तालके अंदरि कानून लागू कंदड़ इदारनि जे आफ़ीसरनि ऐं अमले जी निगरानी हेठि राशन जी विरासत जो कमु जारी आहे ऐं मयारी सामान पंहिंजे माण्हुनि खे फ़राहम करे रहिया आहियूं। हुन चयो त गुड्डू जे शहरी पारां लॻायल इल्ज़ाम ग़लति आहे ऐं कुझु सियासी अंसर अजाए वावेला करे रहिया आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ही असां जेको राशन बैग्स हलाया आहिनि, इहे राशन बैग्स एक्चुअली असांजे वेंडर्स जी मार्फत वरितल आहिनि, न का असां कंहिं खां डायरेक्ट कई आहे परचेज। ऐं वेंडर साहब खे क्लियर ॿुधायल आहे त भई असांखे क्वालिटी बहितरीनु खपे, हिन में जेको तव्हां शइ ॾींदो उहा बिल्कुलु कंट्रोल हुजे। हाणे हिन राशन बैग्स में मिसाल अटो आहे त असां सभिनी खे ॾेखारियो आहे, खोले खोले बार बार ॾेखारियो आहे, अटे में ना को कीड़ो आहे ना को स्मेल आहे, या दाल आहे या चांवर, उन में बि कंहिं क़िस्म जी का स्मेल, कीड़ो या कुझु बि कोन्हे। हे हिकिड़ो अजीब शोशो फैलायो वियो आहे। असांखे हिकु सियासी को ग्रुप आहे जेको असांखे खामखा बदनाम करण जी कोशिशि करे थो। एरिगेशन कॉलोनी नंबर 1 जे रहवासियुनि कॉलोनी अंदरि सफ़ाई न थियण ख़िलाफ़ एहतजाज कयो। शहरियुनि जो चवणु आहे त सफ़ाई न थियण करे मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे। हुननि मुतालबो कयो त कॉलोनी अंदरि सफ़ाई कराई वञे। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं तज़ियनि लाइ ॾिसंदा रहो YouTube चैनल दरिया न्यूज़ ऐं दरिया न्यूज़ खे सब्सक्राइब करणु न विसारींदा।